विड़े थी वतन ला अवामी आवाज़ हक़ ऐं सच जो सदाई आवाज़ ॾियो दर्जो ॿोलीअ खे वठो हक़ यार सदाई सचन ला थी लड़े ही अख़बार बचायो ये ॿोली विड़ो जीअं विड़े थी अवामी आवाज़ तो विड़े थी वतन ला अवामी आवाज़ विड़े थी वतन ला अवामी आवाज़। इस्लाम कोट तर्ज एक ख़ूबसूरत शायर हाशम मूसेपोटो पारां अवामी आवाज़ अख़बार के भेटा तौर पंहिंजी शायरी ठाही आहे। असां हाशम मूसेपोटे खां शायरी ॿुधंदासीं ऐं पंहिंजे नाज़रीन खे उहा शायरी ॿुधाईंदासीं त शायरी हिन कहिड़ी ठाही आहे। अचो त हाशम खां इहा शायरी ॿुधो। विड़े थी वतन ला अवामी आवाज़ हक़ ऐं सच जो सदाई आवाज़ ॾिसो वेर वेरन कई का कराची मथे बार बहरिया कयो बर्बाद लुटीन था लुटेरा सिंधी ही सरदार जावा सिंध धरतीअ जा जोधा जबार विड़े थी वतन ला अवामी आवाज़ कराची सिंध जी या दिल जी दरबार लुटेरो कहिड़ो आहे जाॻियो मलक रियाज़ कॾहिं कोन मिलंदो ॻुजनि खे ही राज़ भॼी वञ हितां तूं बचाए जान लुटे थो सिंध ऐं सिंधियुनि जा ॿार लड़ंदा हक़ ला सदाई सचार ॾिसो थर सारो लुटेरनि लुटियो आहे ॾिसो थर सारो लुटेरनि लुटियो आहे ग़मनि में वेही गाज़ीअ लिखियो आहे गोलाण खां वींदे भालवा जा ॿार बराबरि बजीर लधी तंहिंजी सार हक़नि ऐं सचनि ते सड़े लोक सारो अॻिते हिन कया हिन आवाज़ ग़रीब मिसकिन अबो जा ॿार चीफ ही एडिटर डॉक्टर जबार सदाई सिंधियुनि जी लहे वेठो सार ॾुखण जा ही लिखंदो आहे हमेशह ॾार निमाणो ई नासर खटक आहे होशियार अकेलो आमर खटक लाइ तो सार अलाह बि ॾिनो आहे इक़बाल मला खे इख़्तियार सदाई सच जी वसे थी बहार पढ़ी यार ॾिस तूं कहिड़ी आहे कार ज़ुल्फ़ पीरज़ादो लुचे सिंध ला बारो बार मरण था मिसकिन अबो जा ॿार ॾिसो कई कहिड़ी कुतन आहे कार हमेशह दॿाइनि सिंध ऐं सिंधियुनि जा आवाज़ ॾियो दर्जो ॿोलीअ खे वठो हक़ यार सदाई सचन ला थी लड़े ही अख़बार लिखनि दर्द दाहूं ॾिसो ही के आऊं ग़रीबनि जा ग़म था लहनि के यार विड़े थी वतन ला अवामी आवाज़ हुजे जस जोधे अहमद अलीअ खे वेही चीफ जस्टिस जोड़ियो आहे जान सूर हिन शेख खे आहे सिंध जो सलाम हक़ ऐं सचन जो जंहिं लिखियो आहे कलाम विड़े थी वतन ला अवामी आवाज़ वेयूं जिन जूं वाहूं रुलिया जिन जा बचड़ा रुअनि थियूं माहिरूं कढनि बचड़नि जा पार मारिया ई मारियनि अनेक हज़ार लिखी छा लिखनि ई ना हितनि जो पार विड़े थी वतन ला अवामी आवाज़ उथो यार हाशिम अचो सभु गॾिजी कढूं देस मां धारियां वठूं हक़ यार मूसेपोटा वेही करियूं को वीचार बचे देस पंहिंजो वञे धारियनि जी ललकार ॾिनी सिंधा लोली बचायो ई ॿोली विड़ो जीअं विड़े थी अवामी आवाज़ उथो यार उथो पढ़ूं सभु गॾिजी तो विड़े थी वतन ला अवामी आवाज़ विड़े थी वतन ला अवामी आवाज़। जी नाज़रीन ही नौजवान शायर हाशम मूसेपोटो हुयो जंहिं पंहिंजी शायरी अवामी आवाज़ खे भेटा तौर पेश कई आहे। उन सां गॾोगॾु सिंध में हिन वक़्तु मलक रियाज़ बहरिया टाउन जी आड़ में जिते सिंधियुनि जा घर बिल्डोज़ करे डाहे पट करे रहियो आहे उन ख़िलाफ़ु हिन शायरी में जहाद जो जेकासे ऐलान कयो आहे। उन शायरी में जेके लफ़्ज़ सेड़ा विया आहिनि यकीनन उन लफ़्ज़नि ते सिंध जी ही महबूब अख़बार अवामी आवाज़ उन ते पूरो लहे थी। इन समूरे अवामी आवाज़ सथ खे जेकासे ज़बरदस्त भेटा पेश कई आहे। ही नौजवान शायर हुयो हाशम मूसेपोटो जेको इस्लाम कोट जो रहवासी आहे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk